रहीम। क़ालल मुसन्निफ़ रहमहुल्लाहु व नफ़अना बिउलूमिही व अफ़हम मन तसद्दा लिमुआरदतिही मिन फ़ुसहाए अदनान व बुलगाए कअतान हत्ता हसिबू अन्नहुम सुहिरू तस्हीरा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पोइ इबारत में हिन इबारत व अफ़हम मन तसद्दा लिमुआरदती खां पहिरियां जेका इबारत आहे फ़तहद्दा बि अक्सर सूरत मिन सूवरिही मसाके अल ख़ुतबाए, त मसाके जेको आहे मिसका जो जमा आहे, जीअं मनाबिर मिंबर जो। ऐं मसाके जूं ॿ मानाऊं आहिनि मिसका जूं। हिकिड़ी माना आहे मिसका जी बलीग फ़सीह, जीअं चवंदा आहिनि त ख़तीबुन मिसकाउन, अहिड़ो ख़तीब जेको बलीग आहे, अहिड़ो ख़तीब जेको फ़सीह आहे। त पोइ इन माना ते ही थींदी इज़ाफ़तु सिफ़त इलल मौसूफ़, यानी हीअ इज़ाफ़त आहे सिफ़त जी मौसूफ़ जी तरफ़। सिफ़त कहिड़ी आहे? मसाके। मौसूफ़ कहिड़ो आहे? अल ख़ुतबा। पोइ इबारत कीअं थींदी? अल ख़ुतबा उल मसाके, अहिड़ा ख़तीब जेके फ़सीह, अहिड़ा ख़तीब जेके बलीग। या त ही मिसक जी माना आहे आल सौत, बुलंद आवाज़ वारो, यानी अहिड़ो ख़तीब जेको बुलंद आवाज़ वारो। त पोइ हुनखे चइबो इज़ाफ़तुल आम इलल ख़ासि, छो त ख़तीब जे अंदरि त हूअं इहा सिफ़त हूंदी आहे, पर वरी इहो ज़िक्र करणु त बुलंद आवाज़ वारो ख़तीब, त इन जो मतिलबु इहो आहे त इहा इज़ाफ़त आम जी आहे कंहिंजे तरफ़, ख़ासि जे तरफ़ हिकिड़ी। ॿियो आहे त मिनल अरबिल अरब आहे, इन ते हिकिड़ो ज़ाब्तो इहो आहे त जॾहिं कंहिं बि शइ जी अरब ताक़ीद आणींदा आहिनि, माना हिकिड़ी शइ ज़िक्र कयूं, हाणे वरी हुनखे ताक़ीदनि ज़िक्र करणु था चाहिनि, त पोइ उन वक़्त में सीगे सिफ़त सां, सिफ़त मुशब्बह जे सीगे सां हुनजो ताक़ीद आणींदा आहिनि। जीअं अरब आंदई, वरी आंदई अरब आहे। इहो छो? इहो इन करे त अरब जो जेको ताक़ीद थियो उहो वरी अरबा सां थियो। जीअं चवंदा आहिनि ज़िले ज़लील, लेले लईल, इहे हिकिड़ा अरबनि जा, यानी हिकिड़ी अरबनि जे अंदरि इहा शइ आहे त जंहिं वक़्त में कंहिं बि शइ जो ताक़ीद आणींदा आहिनि त सीगे सिफ़त सां आणींदा आहिनि। हाणे तर्जुमा कीअं थींदो? तर्जुमा ईअं थींदो त फ़तहद्दा बि अक्सर सूरत मिन सूवरिही मसाके अल ख़ुतबाए मिनल अरबिल अरब आहे। पोइ चैलेंज ॾिनई, जेकॾहिं ज़मीर राज अलाह जे तरफ़, त चैलेंज ॾिनो उन अलाह या अब्द रसूलुल्लाह क़ुरान करीम जे इन, यानी इन किताब जे नंढियुनि में नंढी सूरत जे ज़रिए फ़सीह बलीग ख़तीबनि खे ख़ालिस अरबनि मंझां, यानी अहिड़ा अरब जेके छा ख़ालिस अरब हा, यानी बाक़ाइदे वाक़ई अरब हा, उन्हनि खे छा ॾिनई? चैलेंज ॾिनई। फ़लम यजिद बिही क़दीरन, पोइ न लधाई इन सां कंहिं कुदरत वारे खे। हाणे इन ते बसि थोरो सम्झिजो, न लधाई, न लधाई माना हिकिड़ी शइ तव्हां कान लधी आहे, तंहिंजो मतिलबु इहो त कोन्हे त उहा शइ आहे ई कान। तव्हां वियो बाज़ार में, तव्हांखे का शइ वठण जे लाइ मोकिलियो वियो, तव्हां वियो मूंखे कान मिली, मूंखे कान मिली, मतिलबु छा आहे? मूंखे कान मिली आहे, पर मुमकिन आहे हुजे। त जेकॾहिं ईअं चइजे त उनखे न लधाई को कुदरत वारो, माना को कुदरत वारो हिन कोन लधो, पर मुमकिन आहे उहो हुजे, त इनखे छा चइबो आहे? त अदमे विजदान, अदमे वजूद खे, माना अदमे विजदान, अदमे वजूद खे लाज़िम न आहे। आसान लफ़्ज़नि में त जेकॾहिं हिकिड़ी शइ नथी लभे, इन जो मतिलबु इहो कोन्हे त उहा शइ आहे ई कान। त पोइ जवाबु ॾिबो त न लधई, कंहिं न लधई? अलाह। मां जेकॾहिं हिकिड़ी शइ लहणु वञा, मूंखे न लभे, तंहिंजो मतिलबु आहे त मां उहा शइ न लधी, पर मुमकिन आहे उहा शइ दुनिया में हुजे। पर हिते न लहण वारी ज़ात केरु आहे? अलाह जी। त जेकॾहिं अलाह सां कंहिं शइ खे नथो लहे, तंहिंजो मतिलबु आहे उहा शइ आहे ई कान। सम्झो ॻाल्हि न? न लधाई, बसि मां तोखे केॾे मोकिलियो छोकिरे ॾे, छोकिरो ॻोल्हे, तूं वेसे छोकिरो मूंखे कोन थो मिले, इन जो मतिलबु छा? त छोकिरो तोखे कोन मिलियो, छोकिरो त आहे न। जेकॾहिं हिन जी लफ़्ज़ी लिहाज़ सां ॾिठो वञे, न लधाई, न लधाई माना हिन कोन लधो, पर मुमकिन आहे दुनिया में अहिड़ो माण्हू को हुजे जेको क़ुरान जो अहिड़ो ॿियो कलाम आणे सघे। त जवाबु ॾिबो जंहिं न लधो आहे उहो ज़ात रब जी आहे, उन खां का शइ ॻुझी कान्हे, उन न लधो माना हाणे उहा शइ दुनिया में का बि आहे ई कान। ॻाल्हि सम्झ अची वई? इहो एतिराज़ हो त न लधई, त मुमकिन आहे हुजे, हिन कोन लधो, पर जवाबु ॾिबो न लधो, कंहिं कोन लधो? अलाह जी ज़ात बाबरकात। क़दीरन, को कुदरत वारो। हाणे कन इन जी माना कई आहे त घणे कुदरत वारो कोन लधई, पोइ उहे इन खे सिफ़त मुशब्बह खे मुबालगे जी माना में इस्तेमालु कंदा आहिनि। जेकॾहिं इन सिफ़त मुशब्बह खे मुबालगे जी माना में इस्तेमालु कजे, त पोइ इहा त मुबालगा फिल कुदरत जी नफ़ी आहे। मुबालगा फिल कुदरत जी नफ़ी आहे, नफ़्से कुदरत जी नफ़ी कान्हे। आसान लफ़्ज़नि में, इहे इल्मी लफ़्ज़ थिया। आसान लफ़्ज़नि में त घणी कुदरत वारो कोन लधई, पर मुमकिन आहे कुदरत वारो हुजे।
घणी कुदरत वारो कोन्हे, मुबालगा फिल कुदरत जी नफ़ी आहे, पर नफ़्से कुदरत जी त नफ़ी कान्हे। त जवाब हाशा शेख ज़ादा जेको तफ़सीर बेदावी जो वॾो हाशियो आहे उन इहो लिखियो आहे जवाब। उन चयो त बाबा इहो जेको क़दीर आहे इहो सिफ़त मुशब्बह जो सीगो आहे, पर इन में मुबालगे वारी माना कढणु सही कोन्हे, छो त मुबालगे जी माना उन सीगे सिफ़त मुशब्बह जे में कढबी आहे जेको फ़ाउल जे बाब खां हुजे, ऐं हीउ जेको आहे क़दीर इहो फ़ाउल जे बाब खां कोन्हे को, छो त फ़ाउल जे बाब जी ख़ासियत आहे त लुज़ूमुल फ़ेल लिल फ़ाइल, इहा ख़ासियत आहे लुज़ूमुल फ़ेल लिल फ़ाइल, त फ़ेल खे फ़ाइल जे लाइ लाज़िम बनाइजे, लाज़िम तॾहिं बनाइबो जॾहिं हुन में छा हुजे, मुबालगो हुजे। तंहिं करे हिते इहा मुबालगे वारी माना कान्हे का, बल्कि तर्जुमो छा कबो त न लधो उन ज़ात इन क़ुर जे मुक़ाबले में ॿियो कलाम आणण सां कंहिं कुदरत वारे खे। अॼोको जेको सबक़ु आहे अफ़हम मन तसद्दा, अफ़हम जी माना आहे लाजवाब बनाई, हूअं लुग़वी माना आहे फ़हम जी त कारो मुंहुं करणु, टांडे सां छा करणु, कारो मुंहुं करणु, छो त जेके क़ुर करीम जे मुक़ाबले में मुक़ाबिलो कनि पिया त उन्हनि जो छा थियो, कारो मुंहुं थियो। ईअं न आहे त उन्हनि कोशिशि कान कई, उन्हनि कोशिशि कई पर उन्हनि जा मुंहं छा थी विया, कारा थी विया। कंहिंजो मुंहुं कारो थियो, अफ़हम मन तसद्दा, उन माण्हूअ जो मुंहुं कारो थियो जेको दरपे पियो, छाजे दरपे पियो, लिमुआरदती इन क़ुर जे मुक़ाबले जे लाइ, किथां दरपे पियो, मिन फुसहाए अदनान, अदनान जे फ़सीहनि मां, व बुलगाए कहतान ऐं कहतान जे बलीगनि मां। अदनान कहतान इहो तफ़न्नुन फिल इबारत, माना इबारत में ख़ूबसूरती पैदा कई वई आहे, वरना अदनान कहतान के था चवनि त ॻाल्हि साॻी आहे। के था चवनि न अदनान मां मुराद अदनान नबी करीम जो ॾाॾो हो, अदनान मां मुराद आहिनि ख़ालिस अरब जेके असुल खां अरब आहिनि, ऐं कहतान मां मुराद आहिनि जेके असल में अरब कोन्हे पर अजम मां विया अरब में रहिया, हाणे उहे अरब बणिजी विया। त पोइ अदनान जे फ़सीहनि बि कोशिशि कई, यानी दरपे पिया क़ुर जे मुक़ाबले आणण जे लाइ, कहतान जा बलीग बि दरपे पिया, पर ख़ुदा जे कलाम जहिड़ो को कलाम आणे न सघिया, छो त क़ुर मुअजिज़ आहे, मुअजिज़ माना आजिज़ कंदड़। हाणे घणनि लिहाज़नि सां मुअजिज़ आहे, पर हिकिड़े लिहाज़ सां त क़ुर फ़सी बलीग आहे। अब सम्झिजो क़ुर छा आहे, फ़सी बलीग आहे, माना क़ुर जहिड़ो ॿियो को कलाम फ़सी बलीग नथो अची सघे। हाणे जन कलाम आंदो आहे मिसाल तौरु, यानी केरु चवे त भाउ तव्हां था चओ त क़ुर फ़सी बलीग आहे, माना क़ुर में फ़साहत जूं बलागत जूं ॻाल्हियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे फ़साहत बलागत जो त इल्मु मुदवन आहे, तव्हां ॾिसो मुख़्तसर मानी आहे, तलख़ीसुल मिफ़्ताह आहे, अहिड़े हिसाब सां मुतवल आहे, ए किताब फ़साहत बलागत जा आहिनि, ए बलागत जा जेके किताब आहिनि ए त ठहिया पिया आहिनि। तंहिंजो मतिलबु आहे त सुभाणे को बि बलागत जा किताब पढ़ी क़ुर जहिड़ो कलाम आणे सघे थो? तव्हां पाण चयो त क़ुर इन जे करे आजिज़ थो करे जो क़ुर फ़सी बलीग आहे। हाणे सुभाणे मसलन तव्हां दुरूसुल बलागा, वरी तलख़ीसुल मिफ़्ताह, मुख़्तसर मानी, मुतवल या जेके बलागत जा किताब तव्हां पढ़ी सभु हाणे तव्हां कलाम आणे सघो था न। त उन जो जवाबु ॾिबो त इल्म बलागत जो मक़सदु इहो हूंदो आहे त मुक़्तदा हाल जे मुताबिक़, जहिड़ो हाल हुजे उन मुताबिक़ कलाम आणणु, इहो सिर्फ़ु ख़ासियत ख़ुदा जी आहे। छो त जेकॾहिं मां जेको कलाम आणींदुसि उहो या त माज़ीअ जो आणींदुसि जेको मां ॾिसी चुको आहियां, पर तेसीं ताईं जेसीं ताईं मूंखे सम्झ आई, उन वक़्त खां वठी जेके हालात थिया उहे ॾिठा मूं, उन मुताबिक़ मूं कलाम आंदो, या हाल जा पर मुस्तक़बिल खां मां वाक़िफ़ु कोन आहियां। पर ख़ुदा जी ज़ात मुक़्तदा हाल माज़ीअ खां मुस्तक़बिल खां हर शइ खां छा आहे, वाक़िफ़ु आहे। त जीअं ख़ुदा क़ुर जे अंदरि मग़ीबात जंहिंजी जेके शयूं सुभाणे थींदियूं, जेके परीहं थींदियूं, जेके क़यामत ते थींदियूं बयानु कयूं आहिनि, ईअं मुक़्तदा हाल जे मुताबिक़ भली केरु सॼो इल्म मानी पढ़ी छॾे, छो त इल्म मानी ॿिन्ही करे पढ़िबो आहे, त मुक़्तदा हाल जे मुताबिक़ कलाम आणिजे। जेकॾहिं को सॼो इल्म मानी पढ़ी छॾे न त बि ख़ुदा जी ज़ात बाबरकात जे इल्म जे बराबरि उनजो इल्मु कोन्हे। जीअं ख़ुदा सॼे ज़माने खां वाक़िफ़ु आहे, ईअं ख़ुदा जो कलाम बेमिसाल ऐं अलाह जे कलाम जहिड़ो केरु कलाम आणे नथो सघे। हाणे तर्जुमो थींदो अफ़हम मन तसद्दा लिमुआरदतिही मिन फुसहाए अदनान व बुलगाए कहतान, ऐं लाजवाब बनाई उन माण्हूअ खे जो दरपे पियो इन जे मुक़ाबले जे लाइ अदनान जे फ़सीहनि मां ऐं कहतान जे बलीगनि मां। हता हसिबू, तव्हांजो गुमान कयो उन्हनि, अनहुम सुहिरू तसीरा, बेशक उहे यानी बलीग सिहर कया विया, सिहर करणु, माना हू चवनि न पिया आणे सघनि, हुनखे ईअं लॻे पियो असां सिहर थियो आहे, असां अहिड़ो को कलाम आणे कोन था सघूं। पर हक़ीक़त इहा आई त उहो वाक़ई आजिज़ बणिजी चुका हुआ जो अलाह जे कलाम जहिड़ो को कलाम आणे सघनि।